नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सोभودीरो मां खबर ॾींदा हलूं। सोभودीरो लॻ ॻोठ खाकी जे रवासी मशहूर सोशल वर्कर आरिफ अली खाकी मीडिया अॻियां धाहींदे चयो त असांजे ॻोठ जे बासर वॾेरनि उस्ताद गुलाम कौसर खाकी, मोहकम खाकी, अली हसन खाकी, माजिद खाकी, जेगम खाकी, मुशाहिद खाकी, सदाकत खाकी ऐं नामालो माण्हू साण करे 9 लखी लॻ मुंहिंजे घर अॻियां गुज़रंदड़ मुंहिंजो रस्तो मुकमिल बंदि करे छॾियो। सरज़मीन ते पहुचण बाद मूं हिननि खे चयो ही ज़ुल्म कहिड़ो। हुन बाद मच्छर जी हिननि मूंखे गार गंद ॾेई मुंहिंजी गाॾी ऐं मुंहुं मथां लठिन ऐं सिरुनि सां हमलो करे ॾिनो। मुंहिंजी गाॾी जो मीटर ऐं अॻियूं पखो चिॿो थी वियो ऐं मुंहिंजे खीसे मां पर्स ऐं नोकिया मोबाइल ऐं मुंहिंजे घर जे दरनि जो वरतल इंजीसूं किरी पयूं। जंहिं बाद मूं भॼी जान बचाई। उन बाद सोभوديرو थाणे ते पहुची NC दाख़िल कराई आहे। हिन वस वारनि आला अमलदारनि खां घुर कंदे चयो त मूंखे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।